Assalamualaikum. Maman Sidi Mitwarwa Bala. Binna Karante Baitbazi. ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते चटा बेटी पार्ट नंबर 11। इएं बि आसराओं में दुआ निटो में घणाटूं पुॼाए भाग नसीब सां बे औलादनि खे नेक सालियो औलाद अता कर त शुक्र कनि था। अल्लाह थे था हुजनि मोमिननि वटि ही 4 शयूं सच्चाई उल्फत ईमानदार अमानतदार। ही 4 शयूं बजा कनि था। अलफ थे कनि था थे अलफ था बा वफ़ा बा दब बा ख़लाक़ कनि एहसान कंदड़ अदब एहतराम सादगी मोहबत। ही 4 शयूं बजा कनि था। ते अलफ था कुल मद बासुखुन दरगुज़र कनि मेहनत कंदड़ तदब्बर आलिम फाज़िल बाकिरदार। ही 4 शयूं बजा कनि था। ते अलफ था नेक सालिह सब्र कनि एतबार कंदड़ आलिम इल्म हिल्म पुरियत परहेज़गार। ही 4 शयूं बजा कनि था। ते अलफ था वाइदे वफ़ाई निवड़त कनि कामिल हक़ ते हलंदड़ अतात गुज़ार फज़ीलत गौर फिक्र शुक्र गुज़ार। ही 4 शयूं बजा कनि था। अलफ थे अलफ था नरमी नेठाई सादक मुत्तकी शफ़क़त कंदड़ बाज़मीर बाशऊर सदाकत हयादार। ही 4 शयूं बजा कनि था। थे अलफ मिठो ख़ुश सलूक खुलूस मियाना रवी एतमाद कंदड़ दानाई सफ़ाई गुफ्तगू गुफ्तार हिम्मतदार। ही 4 शयूं बजा कनि था। थे अलफ था हुजनि मुनाफ़िकीन वटि ही 4 शयूं कूड़ो धोखेबाज़ गाज़िबी ढोलाबी। ही 4 शयूं बेजा कनि था। थे अलफ था बदख़लाक़ एहसान जताईंदड़ मुक़रर हद खां वधीक बदख़वा फितनती कमीणू फाजिर फासिक लोभी। ही 4 शयूं बेजा कनि था। ते अलफ था हासिद मग़रूर चापलूसी अदावती मक्कार बेईमान तहसबी मतलबी मुक़रर हद खां वधीक। ही 4 शयूं बेजा कनि था। थे अलफ था चुगल खोर ख़राब रफ़्तार गुफ्तार अहमक ख़यानती बख़ील बुरो गिला खोर बदगुमानी। ही 4 शयूं बेजा कनि था। थे अलफ था मस्ख़रो मुक़रर हद खां वधीक बेजा बेवकूफ़ मुनकर कूड़ो कसवी कुपटियो बदतरीन बेशरम बग़ावती। ही 4 शयूं बेजा कनि था। था गुस्ताख़ बेएतमाद ओबाज बददियानती ढीठ तनेदार बदसलूक शरारती। ही 4 शयूं बेजा कनि था। थे अलफ
था मुक़रर हद खां वधीक ठग बेवफ़ा बदकार ख़राब रस्ते मिठू हथ होॾ फड़बाटी लॿाड़ी ही चार शयूं बेजा कनि था टे अलफ़ सभु नज़ारा हलनि था सभु नज़ारा हलनि तुंहिंजे हलण सां दिल रूह रवां चवां नज़रदान चवां नेणनि ठार चवां नेणनि निगहबान चवां तुंहिंजे निहारण सां खिलियो नेण पवने ताब थियनि था टे अलफ़ था ठोरा तुंहिंजा ॻायूं जहिड़ो तूं हुए अहिड़ियूं कई भलायूं असीं तमामु घणो ख़ुशि आहियूं आहिनि घणा सुख लॻा पिया